सुप्रीम कोर्ट आर्मी चीफ जी मुलाज़मत जे मुद्दे में 6 महीननि जी मशरूत वाद ॾेई छॾी। सुप्रीम कोर्ट आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जी मुलाज़मत जे मुद्दे में 6 महीननि जी वाद जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। अटॉर्नी जनरल पाकिस्तान आर्मी चीफ जी मुलाज़मत जे मुद्दे में वाद बाबति नई समरी अदालत में पेश कई, जंहिंजो अदालत मुकमल जाइज़ो वरितो। जॾहिं त सुप्रीम कोर्ट आर्मी चीफ जी मुलाज़मत जे मुद्दे में वाद बाबति दरख़्वास्त ते फ़ैसिलो ॿुधाईंदे चयो त हुकूमत हिकु मौक़िफ़ खां ॿियो मौक़िफ़ अख़्तियार कयो। हुकूमत आर्टिकल 243 ते भाड़े रही आहे ऐं अदालत आर्टिकल 243 जो जाइज़ो वरितो ऐं हुकूमत आर्मी चीफ खे 28 नवंबर खां मुलाज़मत जे मुद्दे में वाद ॾेई रही आहे। अदालत फ़ैसिले में चयो त आर्मी चीफ जी मौजूदा मुक़ररी 6 महीननि लाइ हूंदी। वफ़ाक़ी हुकूमत यकीन ॾियारियो आहे त 6 महीननि में कानून साज़ी कई वेंदी। अदालत पंहिंजे फ़ैसिले में वधीक चयो त सब्र जो मुज़ाहिरो कंदे ही मामिलो पार्लियामेंट ते छॾियूं था। पार्लियामेंट आइन जे आर्टिकल 243 तहत आर्मी चीफ जी मुक़ररी बाबति कानून साज़ी करे। अदालत चयो त अदालत कानून साज़ी लाइ 6 महीननि जो वक़्तु ॾिनो आहे। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा नई कानून साज़ी ताईं पंहिंजे उहिदे ते फ़र्ज़ सर अंजाम ॾींदो। कावश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम इस्लामाबाद।